जेका दादू ज़िले में ख़ासि करे जेका बदअमनी आहे असांजे सिटी मेड़ में रोज़ जूं फुरियूं दहाड़ा ऐं अहिड़ा वाक़िया थियनि था वारदातुनि जे थींदे असांजा नौजवान ज़ख़्मी थियनि था असांखे नौजवाननि जा लाश मिलनि था। असांजे मेड़ शहर जा इतिहादी जेके आहिनि उन्हनि प्रोटेस्ट कयो रिसेंटली मेड़ शहर जी बदअमनी जे ख़िलाफ़ त उन्हनि ते 80 जा सेक्शन्स लॻाया विया आहिनि। मतिलबु हू कहिड़े क़िस्म जा हिननि खे दहशतगर्द नज़र अचनि था। न उन्हनि नौजवाननि जे हथ में का लठ आहे, न उन्हनि जे हथनि में का कलेक्शन आहे, न उन्हनि जे हथनि में को अहिड़ो औज़ार आहे, न उन्हनि जे हथनि में को अहिड़ो हथियार आहे। हाँ, शायदि हिन वक़्त जे हुकुमराननि खे हुननि जी ज़बान क्लाशनकोव खां वधीक तिखी लॻे थी। इन जे करे हू पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाइनि था। पंहिंजे शहर में जेको आहे वधंदड़ बदअमनी खे बंदि कराइण जे ख़ातिर अगरि रोडनि ते अचनि था त असांजे वक़्त जे हुकुमराननि खे हुन मां तकलीफ़ आहे। ऐं इहो बेशक असां चवंदासीं त जेकॾहिं वक़्त जे हुकुमरान मां तव्हांखे तकलीफ़ पहुचे, मां सिंध जी आवाम खे चवंदमि त हिन वक़्त जे हुकुमराननि मां अगरि तव्हांखे तकलीफ़ पहुचे त तव्हां सम्झी छॾियो त हीअ असांजी धरती सां सचा न आहिनि। हीअ वक़्तु अची चुको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे। असां सिंधी निंदड़ कान आहियूं, असां सिंध जा वारिस निंदड़ कान आहियूं। जॾहिं हिननि ते ॾुखियो वक़्तु अचे थो त हीअ सिंध कार्ड खेॾनि था, हीअ ॿुधाइनि था त असां सिंधी आहियूं, असां सिंधी हुकुमरान आहियूं ऐं सिंध जी माउनि सां भेणुनि सां न्याणियुनि सां हितां जे भाइरनि सां कहिड़ो सलूक रखियो थो वञे। माटेली माउ वारो